प्रोफेसर डॉक्टर इमामुद्दीन साहब जन खां असीं रमज़ान जी फ़ज़ीलत जेको रमज़ान जो महीनो फ़िलहाल स्टार्ट नाहे थियो पर कुछ ॾींहं आहिनि, इन खां पहिरीं जुमे जी फ़ज़ीलत जेको अॼु जुमो आहे, असीं सिर्फ़ु जुमे ते ई तयारी करे पाण खे साफ़ सुथरो करे गुसल करे अच्छा कपिड़ा पाए नमाज़ ते वेंदा आहियूं ऐं सिर्फ़ु जुमे जी नमाज़ छो, इन जी फ़ज़ीलत ॿुधाइजो। वॾी महिरबानी अदी। असल में ईअं आहे त जेको आहे सो जुमे जे ॾींहं खे असांजे दीन इस्लाम में हिकिड़ी वॾी फ़ज़ीलत हासिलु आहे जो पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जुमे जे ॾींहं खे ॾींहंनि जो सरदार कोठियो आहे ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि इन शइ जो एहतमाम फ़रमाईंदा हुया ऐं पंहिंजे मुसलमाननि खे सहाबा किराम खे आम मुसलमाननि खे इहा ख़ुसूसी तलक़ीन बि फ़रमाई अथऊं जेको हदीसुनि में किताबनि में इहा शइ मौजूदु आहे त जुमे जे ॾींहुं जेको आहे सो ख़ुसूसी तरग़ीब ॾिनल आहे इन शइ जी सुन्नत अमल आहे त भई जेके मुसलमान आहिनि उहे गुसल कनि पाकी सफ़ाई कनि ऐं जेको आहे सो जेके मौजूदु कपिड़ा आहिनि उन्हनि में जेको बहितर खां बहितर उन्हनि खे लॻे कपिड़नि जो जोड़ो उहो पाइनि ख़ुशबू लॻाइनि ऐं उहे वॾे एहतमाम सां जेको आहे मस्जिद वञनि ऐं पाण करीम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन जी वॾी फ़ज़ीलत इरशाद फ़रमाई जो पाण फ़रमायो त जेकॾहिं केरु माण्हू इन एहतमाम सां जेको आहे जुमे जी नमाज़ जे लाइ वञे थो ऐं उते मस्जिद पुॼे थो नमाज़ एहतमाम सां पढ़े थो ऐं जेको आहे सो पोइ नमाज़ कंप्लीट करे करे हू मोटे थो त हुन जा जेके आहिनि से पोयां जेके गुनाह आहिनि उहे अल्लाह सुब्हानो व तआला जेको आहे माफ़ु करे थो छॾे ऐं एतिरे क़दुरु आहे त जेको मस्जिद में सभ खां अॻु में नमाज़ जे लाइ पुॼे थो पियो त उन जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो वॾो उठ जेको आहे सदको करण जे सवाब जे बराबरि आहे जेको उन खां पोइ पहुचे थो उनजो थोरो घटि सवाबु जो उन खां पोइ पहुचे थो पोइ थोरो घटि सवाबु ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त मस्जिद जे गेट ते फ़रिश्ता जेको आहे जुमे जे ॾींहुं उहो किताब खणी अची वेहंदा आहिनि त ॾिसूं त केरु माण्हू अचे थो उनजी हू हाज़िरी बि लॻाईंदा आहिनि उनजो नालो लिखंदा आहिनि त उन जे करे चूंकि असांजे इस्लाम में जुमे जे ॾींहं जी एहतमाम जी ताक़ीद आहे फ़ज़ीलत आहे त पोइ असां मुसलमाननि में इहो हमेशह का हिकिड़ो ट्रेडिशन रहियो आहे त असां जुमे जे ॾींहं जो ख़ासि एहतमाम कंदा आहियूं। तव्हां ॾिसो घणनि ई मुसलमान मुल्कनि में हाणे बि वीकली जेका छुटी आहे उहा जुमे जे ॾींहं जी आहे। असां ख़ुदि पाकिस्तान में बि काफ़ी सालनि ताईं जुमे जो ॾींहुं असांजो ऑफिशियली ऑफ डे हूंदो हुयो ऑफिसिस खां कारोबार खां ऐं माण्हू जुमे जे ॾींहुं ॿियो कुझु न कंदा हुया बसि जुमे जी नमाज़ जी तयारी एहतमाम नमाज़ खां पोइ पंहिंजे मिटनि माइटनि सां मिलणु गैदरिंग वग़ैरह त उन जे करे जुमे जी हिकिड़ी ख़ासि फ़ज़ीलत आहे उन शइ खे माण्हू ऑब्ज़र्व कनि था पिया ऐं करणु बि खपे।